अहम ख़बर आई कराची का सूबाई वज़ीर इस्माइल राहू जी नोटिस बाद यूनिवर्सिटीज़ वारे सेक्रेटरी सिंध यूनिवर्सिटी दादू कैंपस के प्रोवीसी के मुअत्तल कर छॾियो आहे। उन ई हवाले से यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू चयो आहे त सोशल मीडिया ते वायरल वीडियोस वारे मामले ते प्रो वाइस चांसलर अज़हर शाह के मुअत्तल कयो वियो आहे। प्रोफेसर अज़हर शाह ख़िलाफ़ बाक़ायदा जांच जूं हिदायतूं ॾिनियूं वियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी के वीसी के 15 ॾींहनि में इंक्वायरी मुकम्मल करण जी हिदायत कई वई आहे। इस्माइल राहू जो चवणु आहे त यूनिवर्सिटी जी वकार ऐं इमेज ते सौदेबाज़ी न कई वेंदी। इंक्वायरी मुकम्मल थियण ताईं प्रोफेसर अज़हर शाह मुअत्तल रहंदो। अहम ख़बर आहे कराची का सूबाई वज़ीर इस्माइल राहू जे नोटिस बाद यूनिवर्सिटीज़ वारे सेक्रेटरी सिंध यूनिवर्सिटी दादू कैंपस जे प्रो वीसी के मुअत्तल करे छॾियो। उन ई हवाले सां यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू चयो आहे त सोशल मीडिया ते वायरल वीडियोस वारे मामले ते प्रो वीसी अज़हर शाह के मुअत्तल कयो वियो आहे। प्रोफेसर अज़हर शाह ख़िलाफ़ बाक़ायदा जांच जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे वीसी के 15 ॾींहनि में इंक्वायरी मुकम्मल करण जी हिदायत कई वई आहे। इस्माइल राहू जो चवणु आहे त यूनिवर्सिटी जे वकार ऐं इमेज ते सौदेबाज़ी न कई वेंदी। इंक्वायरी मुकम्मल थियण ताईं प्रोफेसर अज़हर शाह मुअत्तल रहंदो।